उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम जेके तव्हांजे शहर ऐं पसगिरदाई में अल्लाह जा घर मस्जिदूं जिन जो इंतजाम तव्हांजे हवाले हूंदो पर उनखे आबाद करण वारा ऐं संभालण वारा दीन जा आलिम ऐं क़ुरान पाक जा हाफ़िज़ आहिनि। हाफ़िज़ साईं ख़ावन बख्श सिकंदरी साहिब, साईं नूर नबी शर साहिब, मौलाना पीर दिल कादरी साहिब ऐं अॼोके हिन प्रोग्राम जा रूहे रवा हज़रत साईं हाफ़िज़ गुलशीर अहमद शर सिकंदरी साहिब दामत बरकातुहुल आलिया। कुरान पाक जी आयत सगोरी तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। मूं 5 साल अॻे मस्जिद अक्सा वारनि जमायतिन कीरन फ़कीरन ऐं जमायत अहले सुन्नत जा नमाज़ी उन्हनि गॾिजी मस्जिद जे तरफ़ां प्रोग्राम रखियो हो। तॾहिं मूं वटि टाइम न हुयो। मां चयो त झट वारो टाइम आहे। चयोसीं उहो बि ॾे। बस झटपट तकरीर करे हलियो वियो हुउसि। जेको ही टाइम थिए पियो इन टाइम ते मुंहिंजो ॿियो प्रोग्राम बि मुकम्मल थी वियो। हिन भेरे मां अख कान पटी पोइ झटपट वारो कमु कोन कयूं। हाणे तव्हांखे बि उबासूं पियूं अचनि ऐं ॾिसां पियो त हू चइबो आहे त अबा पाणीअ मथे झूपड़ा मूरख उन मरनि। इन जो मिसाल हिन महफ़िल में बि नज़र अचे पियो। हिकिड़ा हिन झूपड़ी जे हेठां वेठा आवाज़ अचे पियो। ॿिया वरी हिन थले ते वेठा। हे बि सवेर इलाइक़ो माना जे गिलोल चुठिजे न ईअं वेठा। ॿिया वरी वीचारा के थलनि ते के दिकनि ते हर को पंहिंजे हिसाब सां वेठो आहे। पर इहो आहे इहो जो पाणीअ मथे झूपड़ा जागो पिया। इहा ॿोली वरी असांखे सम्झ में कान ईंदी आहे। पाणीअ मथे झूपड़ा मूरख उन मरनि मतिलबु इहो आहे त ही पिंडाल तव्हांजे लाइ, ही गिल्म तव्हांजे लाइ, ही कनापूं तव्हांजे लाइ, ही स्टेज बि तव्हांजे लाइ सजाई वई आहे। सादात किराम आया बयान कयूं उन्हनि खे बि तव्हांजे करे दावत ॾिनी वई। मां बि जो हेतिरो पंधु करे राति साले पठ प्रोग्राम हुयो ऐं मां हींअर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां त यकीनन मां बि इन जे लाइ मूंखे घुरायो वियो आहे त तव्हांखे कुझु ॿुधायां। अबा ईअं तव्हां बि पंहिंजूं निंडूं फिटाए कमकार छॾे हिते कुझु ॿुधण जे लाइ आया हो या सुम्हण जे लाइ। तुसीं दुआ करो त लंगर खाई रवाना थियूं। बाक़ी तकरीर रोज़ पिया ॿुधंदा आहियूं। ईअं त न आहे न बा। और उसूल ये हूंदान त जेको तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां जेके प्रोग्राम ॿुधण जे लाइ आया आहिनि कीरिया फ़क़ीर जमायत अहले सुन्नत जा ॿिया फ़र्द मौलवी साहब हिननि जो ख़र्च सजायो कजे अजायो न कजे। तव्हांजो अचण बि सजायो हुजे अजायो न कजे। और गुज़ारिश मुंहिंजी इहा आहे त कुझु इंतिज़ामिया मूंखे नज़र त कान थी अचे। अकेलो साईं गुलशेर
जेकर इंतजामिया जो ॿियो को फर्द आहे तो मेहरबानी करे ही झोपड़नि में जेके कचेरियूं कनि पिया उन्हनि खे स्टेज ते विहारियो अॻिते प्रोग्राम में नंढा ॿार जेके मथे वेठा आहियो महिरबानी करे तव्हां बि हेठि अचो जमायत खे बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे हथ ॿधी तव्हां जॻह पंहिंजी पकी कयो वेठा आहियो सिंधी माण्हू जॻह तां चुरंदो कोन्हे ईअं ना बा पर हीअ बस कान्हे का ही कीरियुनि जो मोहल्लो आहे रोड रस्ते ते असां वेठा आहियूं सो तव्हां महिरबानी करे थोरा अॻिते अचो जज़ाकल्ला महिरबानी थोरो अॻिते वधी अचो थोरा कणा पर उहे बि थालीअ में भला लॻंदा अब आइए जरूरी इहो कोन्हे को त पिंडाल सॼो भरियलु हुजे थोरा या घणा पर तवजो करे वेहंदव गौर सां ॿुधंदव त फ़ाइदो थींदो महिरबानी करे अञा अॻिते अचो जॻह पई आहे महिरबानी काका तूं अॻिते थी भला थोरो अञा सुरी आहे तव्हां वक़्तु अचो महिरबानी अञा थोरी हिम्मत करियो बाबा अञा थोरी हिम्मत अल्लाह जे रहमत खां हिस्सो वठो फ़ाइदो वठो छो त इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून जॾहिं क़ुरान पाक पढ़ियो वञे तव्हां गौर सां ॿुधो ख़ामोशी इख्तियार कयो त तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो अल्लाह जी रहमत जो नुज़ूल हिन प्रोग्राम में उन्हनि जे मथां थींदो जेके हिन प्रोग्राम में ईंदा पासा ॾेई जेकॾहिं रवाना थी वञनि त पोइ उन्हनि प्रोग्राम में अचण जो हक़ अदा न कयो सिर्फ़ मिड़ई ॿाहिरियां पासा ॾेई विया हलिया क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत सॻोरी तव्हांजे साम्हूं मूं तिलावत कई आहे उन जो तर्जुमो तफ़सीर तशरीह तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां अल्लाह सी जल शानो मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेके ॻाल्हियूं ॿुधूं उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए हाणे का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे सभई मिली झुली जो हाणे राति जो ईअं सम्झो त ॿ पहर गुज़री विया आहिनि हाणे को ही टियों पहर शुरू थियण वारो आहे का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे मुंहिंजी दुआ आहे जेको सिक मां सलात पढ़े अमीरा ग़रीबा मिस्कीना मज़दूरा रब वसीलो ठाहे जो जाम साहब में न बल्कि महबूब जे उन सुनहरी जारीअ जे अॻियां बीही वञी नबीअ ते सलात पढ़े पर जे हित न पसंद हो तखे से कीअं पसंदियूं केच में जेके हित न सुञाणनि हो तखे से कीअं पसंदियूं केच में हित जेको नबी ते दुरूद सलाम नथो पढ़े उन जी वाग मदीने ॾे कीअं भरे उहो वरी महबूब जे रोज़े जे अॻियां सलात वञी कीअं पढ़े का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे सुन्नत जमात सां असांजो ताल्लुक़ आहे अक़ीदो आहे त पढ़ंदा हितां आहियूं आमिना जो लाल गुंबद ख़ज़रा में ॿुधंदो आहे और इन अक़ीदे सां सलात पढ़ो त रुगो मौलवी न बल्कि तव्हां जमायत जो बि आवाज़ हुजे त जीअं जाम साहब वारनि खे ख़बर पवे त रबीउल अव्वल अची चुको आहे अॼु कीरिया मोहल्ला में कीरियनि फ़क़ीरनि जे तरफ़ां रसूलुल्लाह जो मीलाद आहे सलात गॾिजी वञे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या माशाअल्लाह दिल खुश थी वई वरी अञा हिकिड़ो भेरो सलात सल्लल्लाहु अब आप
ॿुधायो दिलि ठरे थी सब पढ़ो पिया त दिलि ठरे थी पर अञा हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ कयां असां ॿियनि खे ॾिसी पंहिंजा तरीक़ा छॾे ॾिना आहिनि मां चवां त हुर जमात खे जेको रोज़ेदड़ी जो फ़क़ीर आहे उनखे पर हुन जे वास्ते मुस्लमान हुननि जे न हुजण जे नाते सभिनी खे इहा गुज़ारिश आहे महिरबानी करे नबी सी जे जॾहिं मीलाद में अचो ही कंहिं वॾेरे जी दावत कान्हे ही का ॾाहिरनि या कीरनि जी दावत कान्हे ही कंहिं भट्टी या चांदे जो भत कोन्हे को ही रसूलुल्लाह जो मीलाद आहे महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं जरे सदाए रसूलुल्लाह थो तो टोपी पाए अचण में तप छो थो लगे मथो ढके अचो ना 4 दिसंबर ते चवंदा आहियूं सिंध जी सकाफ़त त सिंध जी सकाफ़त त पटको आहे सिंध जी सकाफ़त त भला तूं मौलविन वारी टोपी न पा सिंधी पा पर तूं मथो त ढक मथो ढके अच रसूलुल्लाह जे मीलाद में वुज़ू करे अच बावज़ू थी अच ऐं मां तव्हांखे गारंटी सां थो चवां तव्हां घणा न रुगो हिकिड़ो रबीउल अव्वल नबी जा मीलाद अटेंड कयो पर वुज़ू करे खुशबू लगाए पाक साफ कपड़ा पाए मथो ढके नबी जो मीलाद ॿुधो खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह जी ज़ात बाबरकात या तव्हांखे मदीनो ॾेखारींदो या घर वेठे मदीने वारे जो दीदार कराईंदो पर असां हिननि शयुनि मां फ़ाइदो वरितो ई कोन्हे हिननि शयुनि मां जेकॾहिं फ़ाइदो वठूं हा त पोइ असांजा हाल हीणा न हुजनि हा असांखे जाहिलनि ॼटनि कोलियुनि भीलनि वाणियुनि हिंदुनि पंडितनि जाहिलनि तावीज़ वारनि जे कद असांखे न लॻणो पवे हा सलात नबी ते पढ़ूं हा मीलाद महबूब जो पढ़ूं हा वुज़ू हुजे हा खुशबू लॻल हुजे हा मथो ढकियल हुजे हा अख लॻे हा त ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा जे मदीने जो हितां वेही दीदार थिए हा अञा हिकिड़ो भेरो सलात गॾिजी वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या अल्लाह जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौराते व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बादी इस्मुहु अहमद अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम कुरान पाक जो 28 सिपारो सूरत सफ़वा रब जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुझा महबूब याद कर मुझा मौला छा याद कया अरे फरमाए तो हबीब तू याद कर जॾहिं जो मरियम सलामुल्लाह अलैहा जे पुत्र ईसा नबी अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे वाइज़ कयो हो खिताब कयो हो पंहिंजी कौम खे इहो पैगाम ॿुधायो हो उन्हनि सां इहा ॻाल्हि कई हुई उन्हनि खे इहा तक़रीर करे ॿुधाई हुई मौला कहिड़ी तक़रीर आहे ईसा बिन मरियम छा चयो अरे फरमाए थो ईसा अलैहिस्सलाम चयो या बनी इसराइल आए इसराइल जी औलाद आए यहूदियो
आए मूंखे मञण वारो आए मूसा अलैहिस्सलाम खे मञण वारो आए तौरात खे किताब अल्लाह जो तस्लीम करण वारो या बनी इसराइल आए इसराइल जी औलाद इन्नी रसूलुल्लाह इलैकुम बेशक मां तव्हां ॾे अल्लाह जो मोकिलियल रसूल बणिजी आयो आहियां मां अल्लाह जो रसूल बणिजी आयो आहियां रुगो रसूल न बल्कि मुंहिंजूं कुझु वस्फूं आहिनि मुंहिंजूं कुझु ज़िम्मेदारियूं आहिनि कहिड़ियूं ज़िम्मेदारियूं ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिन तौरात पहिरीं पहिरीं मुंहिंजी ज़िम्मेदारी इहा मां अल्लाह जो